अस्सलामुअलैकुम, वेलकम टू प्रमोट सिंध यूट्यूब चैनल। मां आहियां दीपक। अॼु जो पंहिंजो टॉपिक आहे कंडीशनल सेंटेंसिस। हाणे मां तव्हांखे ॿुधायां त कंडीशनल सेंटेंसिस छा हूंदा आहिनि। कंडीशनल सेंटेंसिस आसान लफ़्ज़नि मां ॿुधायां त शर्तिया जुमिला। त इन खे मां थोरो सही तरीक़े सां ॿुधायां त जीअं पाण चवंदा आहियूं, अगरि पाण हे कयूं हा त हू थिए वञे हा, या इहो चई छॾियां त मां इहो कंदसि त हू थी वेंदो। त अहिड़ा जुमिला जंहिंमें कंडीशन्स हूंदियूं आहिनि, जंहिंमें ॿुधायो वेंदो आहे त हिकिड़ी शइ थिए पई, हुन सां गॾु ॿी शइ जे बारे में ज़िक्र थींदो आहे। कंडीशनल सेंटेंसिस जी 5 टाइप्स हूंदियूं आहिनि। नंबर 1 टाइप जेका आहे उहा आहे ज़ीरो टाइप। हिन में जेका आहे ॿई प्रेज़ेंट सिंपल हूंदा आहिनि, प्रेज़ेंट सिंपल प्लस प्रेज़ेंट सिंपल। हिन में अहिड़ा कम हूंदा आहिनि जेका सच हूंदा आहिनि, हक़ीक़त ते मुबनी हूंदा आहिनि, जीअं साइंटिफिक फैक्ट सम्झो। त इनखे मां मिसाल सां सम्झायां त हिते लिखियलु आहे, जेकॾहिं मां तमामु घणो कमु करियां थो त आउं थकिजी वञां थो। इफ़ आई वर्क टू मच आई गेट टायर्ड। जेकॾहिं मां राति जी मानी लाइ देरि सां अचां थो त हे मुंहिंजे बग़ैर खाइणु शुरू करे छॾंदा आहिनि। इफ़ आई लेट फॉर डिनर दे स्टार्ट ईटिंग विदाउट मी। हाणे मां तव्हांखे फर्स्ट कंडीशनल ॿुधायां। हिननि जुमिलनि में छा हूंदो त पहिरीं जेका जुमिलो आहे उहो प्रेज़ेंट इंडेफिनिट हूंदो आहे, ऐं ॿियो जेका जुमिलो आहे उहो फ्यूचर इंडेफिनिट जो हूंदो आहे। हाणे मां तव्हांखे इहो मिसाल सां सम्झायां त हिते लिखियलु आहे, जेकॾहिं हू मूंखे दावत ॾींदी त आउं वेंदसि। इफ़ शी इनवाइट्स मी आई विल गो। जेकॾहिं हू कार में वेंदा त मां बि इन्हनि सां गॾु वेंदसि। इफ़ दे गो बाय कार आई विल गो विद देम। हिन टाइप जे जुमिले में हिकु शर्त हूंदी आहे त जॾहिं हिकिड़ो कमु मुकमल थींदो आहे तॾहिं ॿियो कमु थींदो। हाणे मां तव्हांखे इन सेकेंड टाइप ॿुधायां त इन में पास्ट सिंपल ऐं प्रेज़ेंट कंडीशनल हूंदा आहिनि। हिन में पाण वटि अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि जंहिंजे बारे में पाण सोचींदा आहियूं पर उहो सच न हूंदा आहिनि। ऐं हिन जे ॿिए जुमिले में पाण वुड जो इस्तेमालु कंदा आहियूं, जॾहिं त जेका पहिरीं हिन जो जुमिलो आहे उन में सिंपल पास्ट इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे मां तव्हांखे इहो ई मिसालनि सां सम्झायां त हिते लिखियलु आहे, जेकॾहिं मां पायलट थींदसि त जहाज़ उॾारींदसि। If I became a pilot, I would fly a plane. जेकॾहिं हू मैच खटी वियो त हू पार्टी ॾींदो। If he won a match, he would give a party. हिन जुमिले में इहो जेका ॻाल्हि आहे इहो सोची वई आहे, सही, पर हिन मां कुझु बि सच न आहे। इहो ख़बर न आहे त थींदो या न थींदो। अहिड़ा जुमिला जंहिंमें सिर्फ़ु ख़्यालु कंदा आहियूं त इहो सोचींदा आहियूं त इहो थींदो, बट उहो थिए थो या नथो थिए इन जी ख़बर न आहे। त उन लाइ कंडीशनल जी इहो टाइप इस्तेमालु थींदी आहे। इन जे पहिरीं जुमिले में पास्ट इंडेफिनिट ऐं ॿिए जुमिले में प्रेज़ेंट कंडीशनल जो इस्तेमालु थींदो आहे, ऐं उन सां गॾु पाण वुड हेल्पिंग वर्ब जे तौर ते इस्तेमालु कंदा आहियूं, ऐं वर्ब जी फर्स्ट फॉर्म हिते यूज़ थींदी आहे। हाणे मां तव्हांखे इन जी थर्ड टाइप ॿुधायां। हिन में छा हूंदो, पास्ट परफेक्ट ऐं परफेक्ट कंडीशनल यूज़ थींदो। इहो अहिड़ा जुमिला हूंदा आहिनि जंहिंमें माज़ी जे बारे में ॻाल्हि थींदी आहे त पाण इहो सोचींदा आहियूं त इहो थी वञे हा त हे हुजे हा। हिन जो जेका पहिरीं जुमिलो हूंदो हुन में पास्ट परफेक्ट ऐं ॿिए में परफेक्ट कंडीशनल इस्तेमालु थींदो आहे। परफेक्ट जे लाइ पाण हैव ऐं कंडीशनल लाइ वुड, ऐं वर्ब जी हिन में थर्ड फॉर्म इस्तेमालु थींदी आहे। हाणे मां तव्हांखे इन जी मिसाल सां सम्झायां, जेकॾहिं हू ट्रेन में वेंदा त टाइम ते पहुची वेंदा। If he had gone by train, he would have reached on time. जेकॾहिं हू मूंखे ॿुधाए हा त मां हुनखे मोबाइल ॾेई छॾियां हा। If he had told me, I would have given him mobile. इहो उहो एक्शन जेका माज़ी में थिया आहिनि, बट पाण इहो पोइ सोचींदा आहियूं त अगरि इहो हूअं थिए हा त पोइ हींअर छा हुजे हा। त मतिलबु इहो माज़ी जे बारे में ॻाल्हि थिए पई। हिन खां पोइ मां तव्हांखे ॿुधायां त छा आहे मिक्स्ड कंडीशनल टाइप। हिन में हूंदी आहे पास्ट परफेक्ट ऐं परफेक्ट कंडीशनल। अहिड़ा कम जेका पास्ट में थिया हुजे ऐं प्रेज़ेंट में उनजो रिज़ल्ट पंहिंजे साम्हूं हुजे। त जेकॾहिं पाण इहो करे छॾूं हा त हींअर हे हुजे हा। हिन में जेका पहिरीं इस्तेमालु थींदो उहो पास्ट परफेक्ट, ऐं पोइ ॿिए जुमिले में जेका थींदो उहो परफेक्ट कंडीशनल जो इस्तेमालु थींदो आहे। हाणे मां तव्हांखे इन जी मिसाल सां सम्झायां त हिते लिखियलु आहे, जेकॾहिं तव्हां पढ़ो हा त पास हुजो हा।
इफ़ यू हैड स्टडीड यू वुड पास द एग्ज़ाम। जेकॾहिं तव्हां उहो करियो हा जेका मां चयो हुयो त तव्हां अमीर हुजो हा। इफ़ यू हैड डन व्हाट आई सेड यू वुड बी रिच नाउ। यानी हिन सेंटेंस में जेका आहे एक्शन पास्ट में थियल आहे ऐं जेका हुनजो रिज़ल्ट आहे उहो प्रेज़ेंट में आहे। पोइ आहे मिक्स्ड कंडीशनल टाइप नंबर 2। हिन में छा हूंदो त प्रेज़ेंट सिंपल ऐं परफेक्ट कंडीशनल इस्तेमालु थींदा आहिनि। हिन जुमलनि में पाण इहो सोचींदा आहियूं त जेकॾहिं पाण हे हुजऊं हा त हो कमु करे छॾूं हा। हाणे हिन में जेका मिसाल थींदी उहो मां तव्हांखे सम्झायां। जेकॾहिं मां टीचर हुजां हा त तव्हांखे पढ़ाए छॾां। इफ़ आई वर अ टीचर आई वुड हैव टॉट यू। जेकॾहिं मां हुते हुजां हा त ॾाढो मज़ो अचे हा। इफ़ आई वर देयर आई वुड हैव एंजॉयड अ लॉट। त इहो हुयो पंहिंजो कंडीशनल टेंसेस जो टॉपिक। आई होप तव्हांखे इहो क्लियर हूंदो ऐं जेका बि तव्हांखे क्वेश्चन्स आहिनि कंफ्यूजन आहिनि उहो तव्हां कमेंट में पुछी सघो था। पोइ अॼु जो टॉपिक जो ख़तमु हिते ई। मिलूं था नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।